गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा। सॼी सिंध जी आन अबीसर रोड में बि CN न्यूज़ जे सॾ ते टोपी ऐं अजरक जा रंग निकिरी पिया। शानदार रैली कढी क़दीमी सकाफ़त खे भेटा पेश कई वई। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में प्रिंसिपल अब्दुल शफीक आराई पारां तक़रीब मुनक़िद कई वई, जिथे स्कूली शागिर्दनि ऐं मक़ामी फनकारनि पारां क़ौमी गीत, बेतवायूं ऐं टैबलोस पेश कया विया, जंहिं बाद हायर सेकेंडरी स्कूल खां रैली कढी वई, जेका अल्फल्ला मस्जिद वटि पहुती, जितां खां शहरनि सियासी समाजी अॻवाननि समेत नंढनि वॾनि अजरक ऐं टोपी पाए रैली में शिरकत कई ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। रैली प्रेस क्लब ते पहुती, जिते मुख्य तक़रीब थी। अॻवाननि हेडमास्टर अब्दुल शफीक, मास्टर कंवर राम, मास्टर हंसराज, अली रज़ा सोलंगी, गुल अकबर बलोच, मास्टर नारायण दास, सूरत अली चांडियो, रसूल बख़्श गशकोरी ऐं ॿियनि चयो त हिन क़ौमी काज ते ॿोॾि सबबि मुतासिर थियल माण्हुनि सां असां जूं हमदर्दियूं गॾु आहिनि ऐं असां पंहिंजे वसां हर मुतासिर माण्हुनि जी मदद कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची